नाज़िम तलार वेझो पुलिस जे मुबैना ज़ातियुनि ख़िलाफ़ माची वियल नौजवान मक़सूद तालपुर जे वारसनि जाबदान जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो करे इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। तफ़सील ॾिसूं था रुस्तम अली कहीरी जी हिन रिपोर्ट में। तलार लॻ जमाली फुर्दो वेझो मुबीना टनो बागो पुलिस पारां तलार वासी नौजवान मक़सूद उर्फ़ वसीम तालपुर खे तशद्दुद करे अकरम वाह में बोरानी जी एफआईआर टंडो बागो जे एसएचओ बशीर अहमद चांडियो ऐं संदसि सिपाह ख़िलाफ़ दाख़िल थियण बावजूद बि 3 ॾींहनि खां का बि गिरफ़्तारी अमल में न अचण ख़िलाफ़ मरहूम जे वारसनि ऐं सियासी समाजी अॻवाननि ऐं जत बिरादरी जे माण्हुनि पारां इमरान तालपुर, दिलबर सिंधी, जुमन जत, इमरान जत, अयूब कुंभार, खमीसो जत ऐं बाबू जत जी अॻवानी में तलार थाणे भरिसां टैक्सी स्टाफ वटि मरहूम जे टीजे जो रस्मो अदा करण खां पोइ एसएसपी बदीन ख़िलाफ़ एहतिजाजी धरणो हयो वियो, जिथे मरहूम जे वारसनि ऐं सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी अॻवान अमीर आज़ाद पंवर ऐं ॿियनि सियासी समाजी अॻवाननि धरती टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त 3 ॾींहं थी विया आहिनि मुंहिंजे भाउ जो को बि कातिल गिरफ़्तार न थियो आहे। असां हींअर चेक कयो अधु कलाक अॻु में सरेआम फेसबुक या आईटी ते फेसबुक हलाए पियो। छाजे करे हलाए पियो? ॿियो को आम माण्हू हुजे हा देरी कोन था कनि, पंहिंजो पुलिस वारो छाजे करे कोन था हली। असां हथ ॿधी हुननि खां अपील था करियूं असां इंसाफ़ करियूं। असांजो मुतालबो आहे चेयरमैन बिलाल भुट्टे खे, सीएम मुराद अली शाह खे गुज़ारिश करूं था सिंध पुलिस में जो कोई गुंडा राज है या पुलिस राज हले पियो जो जैमें न को इंसाफ न को कानून न को अदालतूं के माण्हू के बिना के ॾोह जे गिरफ़्तार करण तशद्दुद करण ऐं उनजो लाश पानी में लोड़े छॾण मीर वसीम जो वाक़ियो इन क़िस्म जो वाक़ियो आहे। उनजो सिंध जे चीफ जस्टिस खे ख़ासि तौर ते नोटिस वठणु खपे ऐं इन्हनि माण्हुनि सां इंसाफ़ थियणु खपे। ॿी सूरत में सिंध यूनाइटेड पार्टी इन्हनि सां हर एहतिजाज में गॾु हूंदी। अॼु एफआईआर खे 3 ॾींहं थी विया आहिनि, अञा ताईं का बि गिरफ़्तारी कोन कई आहे। इहो जेको कातिल एसएचओ आहे हींअर बि व्हाट्सएप ते फेसबुकनि ते उहो ऑनलाइन वेठो आहे, ठीकु आहे, उनखे गिरफ़्तार करण जे लाइ तयारु कोन्हे, ख़बर न आहे वजह छा आहे। असीं आईजी सिंध, डीआईजी हैदराबाद, एसएसपी बदीन खे वरी बि अपील कंदासीं त महिरबानी कर इहे कातिल गिरफ़्तार कर, वध में वध जल्दी जेतिरो थी सघे इन कातिल गुंडे सूबेदार ऐं उन सां जेके ॿिया एफआईआर में नामज़द माण्हू आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे माण्हुनि जी बेचैनी जो ख़ात्मो कयो। महिरबानी करे इन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। अगरि जे गिरफ़्तार न थिया त असीं रोड रस्ता सभु बंदि कंदासीं। इन लाइ टीजो रोड ते पियो थी आहे पुलिस स्टेशन जे पासे मंझां, त पुलिस ऑफिसर स्टेशन वारा ॿुधनि त उन्हनि खे का रहम अचे त सुभाणे हे माण्हू तंग थींदा त जंग कंदा। एसएचओ चांडियो कातिल है उनते पैसो भॼी एफआईआर कटियल है, 7 ॼणा ॿिया जवाबदार आहिनि। बाबा कुझु त ॿुधो आहे, सुभाणे या परी कोई जेकॾहिं अमन अमान जो मसइलो पैदा थियो त असां खां न पाइजो। कैमरामैन मुनवर अली जकई सां गॾु रुस्तम अली कहेरी, धरती न्यूज़ तलहार।